अॼु 5 अक्टूबर ते सॼी दुनिया में उस्तादनि जो ॾींहुं मल्हायो पियो थो वञे। अॼोके ॾींहं ते सभिनी उस्तादनि खे मां सुर्ख सलाम पेश कयां थो, जंहिंजे करे असां पंहिंजनि पोस्टनि ते ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। अगरि को ऑफिसर आहे ऐं को बिज़नेसमैन आहे त उहो जिते बि रहे थो त इहो उस्तादनि जे ई करे आहे त उहे पंहिंजनि ड्यूटियुनि ते ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। ॿाहिरिनि मुल्कनि में ॾिठो वेंदो आहे त जितां बि उस्ताद जो गुज़र थींदो आहे त उते उन रस्ते में ट्रैफिक जाम थी वेंदी आहे, पहिरियां उस्ताद खे तरजीह ॾिनी वेंदी आहे। पर हिते पाकिस्तान में ॾिठो वेंदो आहे त उस्ताद जी जहिड़े तरीक़े सां इज़त ऐं एहतराम कयो वञे, पर ओड़े तरीक़े सां उन उस्ताद खे इज़त ऐं एहतराम नथो मिले। असां सभिनी खे घुरिजे त उस्ताद जो एहतराम ऐं इज़त कयूं, छाकाणि त ईंदड़ वक़्त में इहे ई उस्ताद आहिनि जंहिंजे करे असांजा ॿार पढ़ी करे ऑफिसर थींदा ऐं सुठी पोस्ट ते पहुचंदा ऐं पंहिंजी ज़िंदगी ऐं असांजी ज़िंदगी सुठे तरीक़े सां संवारे सघनि था।